बुलेटिन में अवां खे वलीका चऊं था। सबका पहिरीं अवां खे आगाह कंदासीं। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान कराची प्रेस क्लब में ख़िताब कंदे चयो आहे त मुल्क 3.5 सालनि में कहिड़नि हालतनि मां गुज़रियो सभिनी खे ख़बर आहे। इमरान खान और पाकिस्तान न ठाही सघियो, हाणे आज़ादी जा नारा हणी रहियो आहे। मौलाना फज़ल रहमान ख़िताब कंदे चयो त आइनी ऐं जबरी तरीक़े सां इमरान खान जी हुकूमत जो तख़्तो ऊंधो कयो आहे। ख़बर अवां सां शेयर कई पिया। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान कराची प्रेस क्लब में ख़िताब कंदे चयो आहे त मुल्क 3.5 सालनि में कहिड़नि हालतनि मां गुज़रियो सभिनी खे ख़बर आहे। इमरान खान और पाकिस्तान न ठाही सघियो, हाणे आज़ादी जा नारा हणी रहियो आहे। मौलाना फज़ल रहमान ख़िताब कंदे चयो त आइनी जबरी तरीक़े सां इमरान खान जी हुकूमत जो तख़्तो ऊंधो कयो आहे। इन जा वधीक तफ़सील नासिन अवां खे आगाह कई पिया। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान कराची प्रेस क्लब में ख़िताब कंदे चयो आहे त मुल्क 3.5 सालनि में कहिड़नि हालतनि मां गुज़रियो सभिनी खे ख़बर आहे। इमरान खान नओं पाकिस्तान न ठाही सघियो, हाणे आज़ादी जा नारा हणी रहियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां इमदाद सुमरा खां। जी इमदाद। जी बिल्कुल, कुछ देर अॻु PDM जो सरबराह मौलाना फज़ल रहमान कराची प्रेस क्लब में मीट प्रेस खे अहम ख़िताब कयो आहे। संदसि चवणु हुयो त गुज़िरियल 3 सालनि में जेको आहे सिलेक्टेड वज़ीर आज़म जेको आहे मुल्क जी मैशियत जेका आहे उहा तबाह करे छॾी हुई। जॾहिं त हिन वक़्तु जेको आहे सिलेक्टेड अॻूणो वज़ीर आज़म इमरान खान जेको आहे आज़ादी जो नारो हणी रहियो आहे। जॾहिं त हिन अॻु में जेको आहे नए पाकिस्तान ठहण जो पिणु जेको आहे ऐलान कयो, लेकिन नओं पाकिस्तान त ठही न सघियो, पर वेदर जेको आहे उन पाकिस्तान खे बर्बाद करे छॾियो। संदसि वधीक चवणु इहो त हिन वक़्तु जेको आहे सो नई हुकूमत जेका जुड़ी आहे, हिन वक़्तु आवाम जी उमेदूं जेकी आहिनि उहे नई हुकूमत में आहिनि ऐं हिन वक़्तु जेको आहे इन सेटअप खे जेको आहे कुझु वक़्तु लॻंदो ऐं मुल्क जेको आहे हिन वक़्तु बहितरी तरफ़ वञी रहियो आहे। संदसि वधीक चवणु इहो त हिन वक़्तु जेको आहे सिलेक्टेड वज़ीर आज़म जेको हुयो उहो जेको आहे सो हिन वक़्तु आवाम खे जेको आहे जेको आहे उनखे जेको आहे वधीक जेको आहे बिगाड़ण लाइ जेको आहे सो इंतिशार फैलाइण लाइ जेको आहे वो आज़ादी मार्च के हवाले से पिणु ऐलान करे रहा है, जेको इहो उन लाइ जेको आहे सो ख़तरनाक सूरत हाल पैदा थींदी। जॾहिं हिन जो इहो बि चवणु हुयो त अगरि 20 मार्च खां अॻु जेको आहे हिन वधीक मुल्क में इंतिशार फैलाए त उन ख़िलाफ़ जेको आहे कानूनी कार्रवाई थी सघे थी। जी महिरबानी इमदाद तफ़सील जे लाइ।